जी हाँ दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे इन ऐं इनटू में कहिड़ो फ़र्क़ु आहे? छा तव्हांखे ख़बर आहे आन ऐं इट में कहिड़ो फ़र्क़ु आहे? छा तव्हांखे ख़बर आहे इन जो इस्तेमालु अलॻि अलॻि छो कयो वञे थो? छा तव्हांखे ख़बर आहे इन जे इस्तेमाल जी हाँ दोस्तों, अगरि नाहे ख़बर त परेशान थियण जी ज़रूरत न आहे, छो जो असां पंहिंजे प्रीपोज़िशन जे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हीअ असांजी पार्ट 1 जी क्लास आहे, यानी हीअ असांजो प्रीपोज़िशन जी पहिरीं क्लास आहे जंहिंमें असां प्रीपोज़िशन जा कुछ लफ़्ज़ डिटेल में डिफाइन कंदासीं ऐं तंहिंखे लास्ट लाइन डिफाइन कंदासीं ताकि असांजा व्यूअर डिटेल में समझी सघनि। स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी क्लास खे, लेकिन इन खां पहिरीं असांजी हूंदी हिकु रिक्वेस्ट, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे कयो सब्सक्राइब त हींअर ई करियो सब्सक्राइब ऐं साथ दॿायो बेल आइकन जो बटण त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु जी क्लास खे। अॼु जी क्लास स्टार्ट कंदासीं इन खां त आख़िर इन जो इस्तेमालु किथे ऐं कहिड़ियुनि जयुनि लाइ कयो वञे थो। इन जो इस्तेमालु असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में बि कंदा आहियूं, जेको आहे सो पास्ट में बि कयोसीं, फ्यूचर में बि कंदासीं, त इन जी असांखे हक़ीक़त जी ख़बर हुअणु खपे। इन जो इस्तेमालु असां कंदा आहियूं कंहिं मुल्कनि जे नाले लाइ, वॾनि शहरनि जे नाले लाइ, या वरी सकून वारी मौजूद शइ लाइ, वक़्त जो अरसो ज़ाहिर कंदड़ इस्मनि लाइ, महीननि ऐं सालनि जे नालनि वग़ैरह सां असां इन जो इस्तेमालु कंदा आहियूं। जी हाँ दोस्तों, अव्हां सही ॿुधो जेको कुझु असां ॿुधायोसीं। हाणे चलो इन जा कुझु मिसाल कंदा आहियूं जंहिंमें असीं इन्हनि खे डिटेल में क्लियर कंदा आहियूं। असां वटि हिते कुझु मिसाल आहिनि। ही इज़ इन अमेरिका। हिते असीं इन जो इस्तेमालु इन लाइ कयो आहे छाकाणि हिते अमेरिका कंहिं मुल्क जो नालो आहे, जंहिं सबबु हिते असां इन जो इस्तेमालु कयोसीं। इन खां अलावा असांजो सेकेंड में आहे आई लिव इन कराची। कराची असांजो वॾो शहर आहे, जंहिं सबबु असीं हिते इन जो इस्तेमालु कयोसीं। द सेकेंड वर्ल्ड वार एंडेड इन 1945। हिते असीं इन जो इन लाइ इस्तेमालु कयोसीं छाकाणि हिते 1947 कंहिं अरसे जो टाइम या वरी को साल जो नालो आहे, जंहिं सबबु असीं हिते इन जो इस्तेमालु कयोसीं। दोस्तो, तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त इन जो इस्तेमालु असां किथे कंदा आहियूं। जेकॾहिं अञा ताईं नाहे ख़बर पई त मथे कुझु ऑप्शन ॾिनल आहिनि जिन्हनि खे अव्हां पढ़े करे सम्झी सघो था। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं नंबर 2 जी, जंहिंमें इस्तेमालु आहे इट जो। त आख़िर इट जो इस्तेमालु किथे कयो वञे थो? इट जो इस्तेमालु लाइ हिते असीं हिकु निजी डेफिनेशन खे सिंधी में ॿुधाईंदासीं। हिन जो इस्तेमालु निढनि शहरनि, ॻोठनि, सकून वारी हालत में मौजूदु शयुनि, शाइ जी क़ीमत ऐं वक़्त खे ज़ाहिर कंदड़ इस्मनि सां ईंदी आहे, यानी कि इन जो इस्तेमालु पिणु असीं इन्हनि ई लफ़्ज़नि सां करे सघूं था। जी हाँ दोस्तों, असीं हिते कुझु मिसाल ॾिसूं था। ही इज़ इट द डोर। हिते असीं डोर इन लाइ इस्तेमालु कयोसीं छाकाणि त डोर हिकु जाइ ते मौजूदु हूंदो आहे, यानी सकून वारी हालत में हूंदो आहे ऐं इहो बेजान बि आहे। इन खां अलावा असांजो सेकेंड में आहे आई लिव इट मीरपुर ख़ास। जी हाँ सर, इहो बिल्कुलु ग़लति आहे। हिते थींदो आई लिव इन मीरपुर ख़ास। जी हाँ, उहो बि बिल्कुलु सही थींदो, लेकिन इन खे असीं प्रोफेशनल इंग्लिश में ॻाल्हायूं त ही आई लिव इट मीरपुर ख़ास थींदो, छाकाणि मीरपुर ख़ास हिकु निढो शहर आहे। इन खां अलावा असां वटि हिकु ॿियो मिसाल आहे जंहिंमें चयो राइस सेल्स इट 25 रुपीज़। हिते असीं इट जो इन लाइ इस्तेमालु कयोसीं छाकाणि हिते असीं राइस जी क़ीमत जी ॻाल्हि करियूं पिया, यानी कि चांवरनि जी क़ीमत जी ॻाल्हि। हिते असीं जॾहिं कंहिं बि शइ जी क़ीमत जी ॻाल्हि करियूं तॾहिं बि असीं इट जो इस्तेमालु करे सघूं था। जी हाँ दोस्तों, उमीद कंदा आहियूं तव्हांखे एतिरे ताईं डिटेल में क्लियर हूंदो। चलो हाणे कुझु ॿिया मिसाल करे ॾिसूं था। हाणे असीं नंबर 3 में ॻाल्हि कंदासीं टू जी। टू जो तव्हां काफ़ी सेंटेंस में इस्तेमालु कयो बि हूंदो ऐं ॾिठो बि हूंदो, जीअं त आई गो टू कराची, आई गो टू स्कूल। आख़िर इन टू जो इस्तेमालु छो कयो वञे थो? इहो असांजा सवाल हूंदो आहे। इन लाइ असीं हिते हिकु डेफिनेशन कंदासीं। हिन जो इस्तेमालु हरकत में आयल शयुनि ऐं जायुनि लाइ कयो वेंदो आहे, यानी असां जी को टारगेट हुजे, असीं कंहिं डायरेक्शन ॾांहुं वञी रहिया हुजूं तॾहिं असीं उते टू जो इस्तेमालु कंदा आहियूं। टू जो मतिलबु हूंदो आहे ॾांहुं, यानी कि उन जी तरफ़। त इन खे असीं टू जे इस्तेमाल सां यूज़ करे पंहिंजे सेंटेंस खे सही कंदा आहियूं। चलो मिसाल ॾिसूं था। ही रन टू स्कूल। ही स्कूल ॾांहुं भॻो। हिते असीं टू जो इस्तेमालु कयोसीं छाकाणि त ही जेको आहे सो हरकत में हो ऐं जेको आहे सो हिकु स्कूल जाइ हुई तंहिं ॾांहुं डोड़ियो हो। इन खां अलावा हिकु ॿियो सेंटेंस आहे ही फॉट टू द एंड। ही आख़िर ताईं विढ़ियो। हिते ॾिसो, असां टू जो इस्तेमालु इन लाइ कयोसीं जो ही हिकु
यानी कि आख़िर ताईं हिक कंहिं तरफ़ इशारो करे पियो कंहिं डायरेक्शन ॾांहुं, त इन की लाइ ते असीं टू जो इस्तेमालु कयोसीं। जी हाँ दोस्तों, हाणे असीं ॻाल्हि कंदासीं नंबर 4 जी, जंहिंमें असां वटि हूंदो इनटू। दोस्तों असां पोयां ते इन जो इस्तेमालु पढ़ियो होसीं, लेकिन हाणे इनटू जो इस्तेमालु कहिड़ो आहे, चलो इन खे असीं ॾिसूं था। हिन जो इस्तेमालु हरकत में आयल शयुनि लाइ कबो आहे। हुते बि जेको आहे सो सकून वारी शइ हुई ऐं हिते जेको आहे सो हरकत में आयल शइ जो ज़िक्र आहे, यानी कि इन जो इस्तेमालु असां सकून वारी शइ लाइ कंदा आहियूं, जॾहिं त इनटू जो इस्तेमालु असां हरकत वारी शइ लाइ कंदा आहियूं। जीअं त हिते असां वटि ॿ मिसाल आहिनि। ही जम्प्ड इनटू द रिवर, poured some water into the jug। he jumped into the river। रिवर जेको आहे सो हलंदड़ हो, तंहिं सबबि असां हिते इनटू जो इस्तेमालु कयोसीं। जेकॾहिं ही थिया ही जम्प्ड इन द पाउंड, पाउंड जेको आहे सो तला हिकु बीठल हूंदो आहे, त इन लाइ असीं इन जो इन इस्तेमालु करे सघूं था, लेकिन इनटू न। उमीद कंदा आहियूं तव्हांखे ही 4 रूल डिटेल में सम्झ में अची विया हूंदा। हाणे ॻाल्हि कंदासीं नंबर लास्ट जी, जंहिंमें असां वटि आहे आन। अच्छा, पोयां त असां इट जो इस्तेमालु पढ़ियोसीं, लेकिन हाणे असीं ॻाल्हि कंदासीं आन जी। इन जी हिकु नंढी डेफिनेशन आहे जंहिंजो कुझु हिन तरह ते आहे। हिन जो इस्तेमालु अक्सर करे सकून वारी हालत में मौजूदु शयुनि लाइ कबो आहे, ॾींहनि ऐं तारीख़नि में पिणु कबो आहे, कंहिं सूरत हाल या जाइ खे बयानु करण लाइ पिणु कबो आहे, कंहिं ॿिए हिते दारोमदार या वास्तो रखण वारी शइ लाइ पिणु इन जो इस्तेमालु कंदा आहियूं। चलो इन खे असीं डिटेल में सम्झूं था मिसालनि जी मदद में, ऐं लास्ट में थोरो डिस्कस कंदासीं पंहिंजे टॉपिक ते ही। असां वटि हिते आहे ही सेट ऑन अ चेयर, ही वॉज बर्न ऑन 1 August 1970। he got admission in the school on Monday। हिते जेको आहिनि सो कुझु मिसालूं आहे जंहिंजी करे असां हिन जेको आहे सो आन जो इस्तेमालु सम्झोसीं। त आन जो इस्तेमालु किथे कयो वञे थो, आन जो इस्तेमालु कंहिं सकून वारी शइ ते का शइ अची वञे त उते असीं आन जो इस्तेमालु करे सघूं था, या वरी का तारीख़ ॿुधाए त उन लाइ पिणु इन जो इस्तेमालु करे सघूं था, या वरी जेको आहे सो कंहिं ॿिए ते अगरि को दारोमदार रखंदो हुजे त उन ते पिणु असीं आन जो इस्तेमालु करे सघूं था। जी हाँ दोस्तों, अॼु जी वीडियो ऐं अॼु जी क्लास तव्हांखे कीअं लॻी इहो असांखे कमेंट सेक्शन में कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो, ऐं पंहिंजी दुआनि में असांखे यादि कजो। ऐं हीअ असांजी अॼु वारी क्लास हिते ख़तमु कंदासीं। इंशाअल्लाह ताला असां हाणे प्रीपोज़िशन जे पार्ट 2 सां तव्हांजी ख़िदमत में पेश थींदासीं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़। सिंध बारातियन सिंधी टोपी अज बारातियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची नची यारो अंत हिकड़ो